अस्सलाम वालेकुम साथियों जी। तॾहिं पाण तमामु अहम मौज़ू ते ॻाल्हाए रहिया आहियूं। मौज़ू आहे त पंहिंजी तौर ऐं माप कीअं मालूम कजे। तव्हांखे ख़बर हूंदी त हर शइ जी तौर ऐं माप जा अलॻि पैमाना थियनि था। अहिड़े ई नमूने सां असां वटि तौर ऐं माप जा बि हिकिड़ा अलॻि पैमाना थियनि था। हिकु मख़सूस मॉडल आहे जंहिंजे ज़रिए तव्हां पंहिंजे वापार ऐं पंहिंजे कैरियर सां मुंसलिक शयुनि खे मालूम करे ऐं तौर माप करे सघो था। उन मॉडल जो नालो आहे स्वॉट एनालिसिस। साथियों उहो मॉडल छा आहे उनखे ॾिसण लाइ अॻी स्लाइड ते ॾिसंदा। साथियों हिन मॉडल में 4 अहम ॻाल्हियूं आहिनि: कमज़ोरियूं, ताक़त, ख़तरा ऐं मौक़िया। बिल्कुलु इंसानु इन्हनि चइनी जे इर्द गिर्द घुमे थो पियो। त साथियों इन्हनि खे ई वधीक हिसनि में विरहाइण लाइ ॾिसूं था त असांखे नज़र अचे थो ताक़त ऐं मौक़िया इन्हनि जे मथां लिखियलु आहे फ़ाइदेमंद। यानी जेका तव्हांजी ताक़त आहे उनखे ईअं वाज़ियो करे सघूं था त हिकु अहिड़ी शइ जेका तव्हां वटि मौजूदु हुजे ऐं ॿियनि वटि न हुजे त यकीनन उहा तव्हांजी ताक़त बणिबी आहे। ऐं मौक़िया अहिड़े क़िस्म जा मौक़िया जेके तव्हां वक़्ताइता हासिलु करे ॿियनि जे मथां हाकमियत करे सघो, ॿियनि जे मथां फ़ोक़ियत हासिलु करे सघो ऐं पंहिंजे ज़रूरतूं बि पूरियूं करे सघो, त उन्हनि खे असां चऊं था मौक़िया। सो ताक़त ऐं मौक़िया ॿई तव्हांजे लाइ तमामु घणा फ़ाइदेमंद थियनि था। उनखां पोइ आहे कमज़ोरियूं ऐं ख़तरा। कमज़ोरी अहिड़ियूं थींदियूं आहिनि जिन मां तव्हांजो को बि दुश्मन, तव्हांजो मुख़ालिफ़ जिन मां आसानी सां फ़ाइदो खणी सघे थो। सो दोस्तो तव्हांजूं कमज़ोरियूं तव्हांजी सभ खां वॾियूं दुश्मन आहिनि ऐं तव्हांजे लाइ नुक़सानकार आहिनि। उन सां गॾोगॾु आहिनि ख़तरा। ख़तरा तमामु बुरी शइ थियनि था। उहे तव्हांजे मुस्तक़बिल, तव्हांजे कैरियर, तव्हांजी पर्सनैलिटीअ जे लाइ बि थी सघनि था। सो साथियों उहे नुक़सानकार थियनि था। साथियों हाणे मथी लाइन में तव्हां खॿे खां सॼे तरफ़ ॾिसंदा त उनजे मथां लिखियलु आहे कमज़ोरियूं ऐं ताक़त। जॾहिं असां पाण में मिलाईंदासीं त इहे ॿई जेके शयूं हूंदियूं आहिनि उहे असांजूं पंहिंजूं थियनि थियूं। यानी कमज़ोरियूं बि असांजूं ई पंहिंजूं हूंदियूं आहिनि ऐं ताक़त बि असांजी पंहिंजी ई हूंदी आहे। सो ताक़त ऐं कमज़ोरी हमेशह अंदरां खां उभरनि थियूं ऐं अहिड़े ई नमूने सां ख़तरा ऐं मौक़िया असांखे ॿाहिरां खां महसूसु थियनि था। सो जॾहिं बि ख़तरा हूंदा आहिनि त असांखे हमेशह ॿाहिरां ई ख़तरा हूंदा आहिनि ऐं जॾहिं मौक़िया हूंदा आहिनि उहे बि असांखे ॿाहिरियां माण्हू पाण ई ॾींदा आहिनि। तो साथियों इहे हूंदा आहिनि ॿाहिरियां। जी साथियों त हाणे हिकिड़ो कमु कयो, पनो पेन खणो ऐं लिखणु शुरू थी वञो पंहिंजूं कमज़ोरियूं, पंहिंजी ताक़त, पंहिंजा ख़तरा, तव्हांखे कंहिं मां कहिड़ो ख़तरो आहे ऐं पंहिंजा मौक़िया त तव्हां वटि, तव्हांजे आसपास, तव्हांजी मार्केट में, तव्हांजे समाजियात में, तव्हांजी सियासत में तव्हांजे लाइ केतिरा मौक़िया मौजूदु आहिनि ऐं तव्हां वटि ताक़त केतिरी आहे। त साथियों इहो लिखो ऐं मां उमेदु थो करियां त तव्हां बहितर ऐं सचाई ईमानदारीअ सां बिना कंहिं मुनाफ़िक़त सां सच लिखंदा। जॾहिं उहो लिखी वञो त पोइ हिकिड़ो ॿियो कमु बि कयो। हाणे शुरू कयो अमली कमु ऐं पंहिंजी कमज़ोरियुनि खे बणायो पंहिंजी ताक़त। अगरि तव्हां सम्झो था तव्हां मैथमेटिक्स में घटि आहियो त तव्हां उन ते कमु कयो ऐं शुरू थी वञो ऐं एतिरे ताईं न हथु कढो जेतिरे ताईं उन में तव्हांजी ताक़त हासिलु न थी वञे, उन में तव्हांजो उबूर हासिलु न थी वञे। ऐं अहिड़े नमूने सां तव्हां पंहिंजी कमज़ोरीअ खे पंहिंजी ताक़त में तब्दील कयो त मां सम्झां थो नाकामी तव्हांजे वेझो ई न ईंदी। उनखां पोइ आहे ताक़त। अगरि तव्हां वटि मौजूदु आहे कंहिं बि शइ जी ताक़त, पैसो आहे, समाजियात आहे, रिश्तनि जी आहे, मिटनि माइटनि जी आहे, माण्हुनि जी आहे या का ॿिए क़िस्म जी ताक़त आहे त उनखे कयो हाणे शाइन। यानी हाणे ॿुधायो माण्हुनि खे त मां आहियां ऐं हीअ शइ मूं वटि आहे ऐं एतिरे ताईं ॿुधाईंदा रहो जेतिरे ताईं माण्हू उनखे तस्लीम कनि। त साथियों उनखां पोइ आहे ख़तरा। साथियों हर इंसान खे ख़तरा थियनि था, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ख़तरा थियनि था ऐं उन सां गॾोगॾु वापार ऐं हर अमल में ख़तरो मौजूदु हूंदो आहे। त हाणे ख़तरनि खे हल करण जे लाइ एहतियाती उपाउ कहिड़ा आहिनि उन्हनि ते बि कमु लाज़मी कयो। उनखां पोइ आहे मौक़िया। जीअं त साथियों कुदरत हर हिक खे मौक़ो ॾिए थी ऐं अक़ुलमंद आहिनि उहे जेके मौक़िया विञा आहिनि
ऐं हर उन मौक़े मां फ़ाइदो हासिलु कनि जिन में संदन फ़ाइदो ऐं उन सां गॾु गॾु समाज, मिटनि माइटनि, रिश्तेदारनि ऐं हर उन शइ जो फ़ाइदो हुजे जेका तव्हां सां रिलेटेड आहे, उहा कहिड़े बि क़िस्म जी हुजे। त साथियो, मौक़नि मां हमेशह फ़ाइदा खणंदा कयो, ख़तरनि लाइ हमेशह एहतियात कंदा कयो, कमज़ोरियुनि खे हमेशह ताक़त में तब्दील कंदा कयो ऐं ताक़त खे हमेशह ॾेखाव में तब्दील कंदा कयो। त मां सम्झां थो तव्हां धरतीअ ते त छा पर अलाह पाक वटि बि सुरख़ुरू थी वेंदव ऐं तव्हां पंहिंजे उहे ख़्वाब हासिलु करे सघो था जेके तव्हां घणे अरसे खां ॾिठल आहिनि।